नाज़रीन हमारी सी रहा है खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर सबका पेरी शामिल कंदासी खास खबरों थारूशावासी फौजी एहलकार चमन बाबर वट दहशत गर्दन हथा शहीद थी वियो 22 मार्च ते टीबी जे आलमी ॾींहं जे हवाले सां PMDT साइड इदारे पारां नवाब शाह जे टीबी सेंटर PMU हॉस्पिटल में सेमिनार मुनक़िद कियो वियो। दौलतपुर में हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो सख्त ज़ख्मी। शहदादपुर में ख़ासकेली राजौड़ी इतिहाद जे अवामी मेड़ाके के खिताब, जसकम अगवान शहीद मकसूद खान कुरैशी ऐं सलमान विधो जी 8 वर्सी मल्हाई वई। ठारूशाह में सिंधी अदबी शाख पारां सिंधु तहज़ीब जे ॾिहाड़े ते निजी केज़ स्कूल में तकरीब कोठाई वई। सिजावल में उस्ताद जे रिटायर्ड थियण ते पेटे अलिफ पारां संदसि मान में अलविदाई तकरीब मुनक़िद कई वई। ऐं नाज़रीन हाणे शामिल कंदासीं तफ़सीली ख़बरूं। ठारूशाह वार्ड 1-9 तक वासी 36 साला मोहम्मद अयाज़ कलहोड़ो चमन बॉर्डर में गुज़िरियल रात देर सां ड्यूटी दौरान दहशतगर्दनि हथां गोलियूं हणी शहीद कियो वियो, जंहिंजो इतला वारसनि खे ॾिनो वियो। उन सिलसिले में शहीद एहलकार जे पीरसन पी अलहवरायो कलहोड़ो थॾे ते सहाफ़ियुनि खे लुड़क लाड़ींदे चयो त मुंहिंजो जवान पुटु चमन बॉर्डर वटि ड्यूटी दौरान शहीद थियण जो इतला मिलियो आहे। दौलतपुर भरिसां ॻोठ जलाल लाहिरी पंहिंजे कमंद जो फसल पोखण लाइ पहुतो त अणॼातल माण्हुनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में मोहम्मद रियाज़ लाहिरी गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे इलाइक़े वासियुनि रूरल हेल्थ अस्पताल मुंतक़िल कयो। सेंटर दौलतपुर जिथां नाज़ुक हालत सबबि खेसि PMC अस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे। नवाबशाह में टीबी सेंटर PMU हॉस्पिटल में सेमिनार मुनक़िद कियो वियो। उन मौके ते हेल्थ ऑफिसर ज़िले शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर दौलत अली जमाली ऐं MS डॉक्टर फिदा चांग ऐं डॉक्टर GDC1 डॉक्टर अमजद अली भट्टी ऐं HIV डिपार्टमेंट जे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर गुलाम कादिर राजपूत, MS डॉक्टर नजमा, डॉक्टर नरेंद्र कुमार, मोहम्मद असलम, नूरुल मुस्तफ़ा, वेलफेयर सोसाइटी चे अल्ताफ शेरवानी, कारी मकसूद सुखैरा, मोहम्मद अली अब्बास ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। शहदादपुर में पाकिस्तान राजौड़ी इतिहाद जे चीफ सरदार गुलाम मुर्तज़ा उर्फ राजा ख़ासकेली शहदादपुर में ख़ासकेली राजौड़ी इतिहाद जे अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त 74 साल गुज़री विया आहिनि, पर भोतारनि सिंध जे शहरी ऐं ॻोठनि जी हालत न सुधारी। रोड रस्ता, स्कूल, अस्पतालूं खंडरात बणियल आहिनि। ग़रीब मस्कीन जे लाइ का बि सहूलियत नाहे। अमीर अमीर थींदो वञे ऐं ग़रीब खे ग़रीब तर कयो पियो वञे। पाण में सुजागी पैदा करणी पवंदी। बल्दियाती इलेक्शन में मज़लूम बिरादरियुनि खे गॾु करे इलेक्शन में भरपूर हिसो वठण लाइ अॻिते अचणो पवंदो। सरदार चयो त समूरी सिंध जे मज़लूम बिरादरियुनि खे हिन राजौड़ी इतिहाद में शामिल करे सिंध ऐं पाकिस्तान जी तरक़ी लाइ गॾियल जदोजहद कंदासीं। हुन चयो त जेके सियासी क़ुवतूं सम्झनि थियूं त सांगड़ ज़िलो असां जो आहे, उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त ग़रीब मस्कीन बिरादरियूं सुजाग थी चुकियूं आहिनि। पेटे अलिफ सिटी सिजावल पारां सिजावल जे इंतिहाई बासलाहियत ऐं मेहंदी उस्ताद साईं ख़तबुल्ला मेमण खे 60 साल पूरा थियण खां पोइ रिटायरमेंट वठण ते संदसि मान में शानदार तकरीब कोठाई वई। ख़ैस ख़राज तहसीन पेश कयो वियो। तकरीब में पेटे अलिफ ज़िले सिजावल जे सदर मोहम्मद मूसा लगारी, PTI अगवान मुमताज़ शाह बुखारी, तालका एजुकेशन ऑफिसर फिदा लगारी, TO मीरपुर पठोरो अली गरमाई, TO जाती इलियास खलीफो, साबिक TO हरीश कुमार, पेटे अलिफ सिजावल जे सदर उमर मेमण, पेटे अलिफ पठोरो जे सदर रबडिनो कुंभार, ताजिर एसोसिएशन ऐं वापारी एसोसिएशन अगवान न्याज़ अहमद मेमण, हाफिज़ रियाज़ मेमण, समाजी अगवान अल्हाडिनो राहिमो, सदर प्रेस क्लब इस्माइल सरवेज, सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मेमण, अब्दुल शकूर मल्हा समेत सभी शहरनि उस्तादनि सहाफ़ कंटियारो दरगाह इलाहाबाद शरीफ में इलाहाबाद वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां पंहिंजे महबूब मुर्शद सॼण साईं जी सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें दरगाह इलाहाबाद शरीफ जे ॻोठ में रहंदड़नि केसर तादाद में शिरकत कई। महफ़िल जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। तिलावत कलाम पाक मोहम्मद काशिफ अब्बासी कई ऐं नात शरीफ मौलाना साकिब साहब ऐं मोहम्मद अहसन खोखर ऐं मनकबत मुर्शिद जे शान में चई वई। साईं मौलवी मोहम्मद जहांगीर अबड़ो साहब जिन मुर्शिद सॼण साईं जी विलादत बाबति लेक्चर पिणु ॾिनो ऐं रूहानी तलबा जमायत नौशर फिरोज़ जे सदर साईं मंसूर अहमद अब्बासी साहब जिन ॻाल्हायो। मौलवी मोहम्मद सिद्दीक़ उमरानी, मोहम्मद आरिफ, मोहम्मद जमील शाह ऐं ॿियनि दोस्तनि मेहमाननि जी ख़िदमत पिणु कई। साईं वफ़ा शर साहब जिन ब शिरकत की मेहरबानी कई। आखिर में इलाहाबाद वेलफेयर एसोसिएशन के सदर साईं मोहम्मद तैयब अब्बासी साहब जिन में सीनियर नायब सदर सिकंदर अली शाह ताहिरी ऐं साईं मोहम्मद आशिक अब्बासी साहब जिन मुर्शिदनि जी सालगिरह जो केक काटियो। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।